मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। हाणे इन जे अंदरि अल्लाह ताला ॿ ॻाल्हियूं नोट कयूं। हिकु नंबर ते अल्लाह ताला फरमायो किताब जे अंदरि शिफ़ा रखियल आहे, किताब जे अंदरि शिफ़ा रखियल आहे, पूरी किताब जे अंदरि शिफ़ा रखियल आहे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि साईं मथे में सूरु आहे, हा साईं पेट में सूरु आहे, हथ में सूरु आहे। क़ुर जो कहिड़ो हिसो पढ़ूं? पूरे क़ुर मां जेकी बि आयत अचे थी, पूरे क़ुर मां जेकी बि आयत अचे थी तव्हां पढ़ी करे दम कयो, यकीन थियणु खपे त अल्लाह ताला मूंखे शिफ़ा ॾींदो, शिफ़ा मिली वेंदी। सॼो क़ुर रहमत आहे ऐं सॼे क़ुर जे अंदरि बरकत आहे ऐं अल्लाह ताला फरमाए हिन खे असां शिफ़ा जे तौर ते बि नाज़िल कयो आहे, शिफ़ा जे तौर ते बि नाज़िल कयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का रिवायत आहे, अल्लाह जे नबी फरमायो अगरि कंहिं बंदे खे बुख़ार थिए, तबियत नासाज़ थिए, कंहिं रिवायत में 8 मरतबा आयो ऐं कंहिं रिवायत में 7 मरतबा आयो, त उहो पढ़ी करे उन बंदे जे मथां दम कयो, यकीन थियणु खपे त अल्लाह ताला मूंखे शिफ़ा ॾींदो, शिफ़ा मिली वेंदी। जेकॾहिं यकीन नाहे, जेकॾहिं अल्लाह ताला जी किताब ते यकीन नाहे त पोइ शिफ़ा बि ओड़ी न मिलंदी। यकीन ई पूरी दुनिया जे मामलात सां ॿधल आहे, यकीन ई पूरी दुनिया जे मामलात सां ॿधल आहे। त पूरे क़ुर जे अंदरि शिफ़ा रखियल आहे। सूरत यासीन पढ़ो, सूरत यासीन जे बारे में त आज़माइल जेको वज़ीफ़ो आहे, कंहिं बि बंदे जे मथां बीमारी जी कैफ़ियत आहे, सकरात जी कैफ़ियत आहे, सकरात जी कैफ़ियत आहे, त उन बंदे जे मथां सूरत यासीन पढ़ो, 2 कम लाज़मी थींदा उन सां। हिकु नंबर ते या त उनखे फौरी तौर शिफ़ा थी वेंदी, सकराती मरहले खां ॿाहिरि निकिरी वेंदो। अगरि सकराती मरहले खां ॿाहिरि न निकितो पोइ छा थींदो? पोइ मरल सां दुनिया ई छॾे वेंदो। हे अमल मुंहिंजो पंहिंजो आज़माइल आहे। काफ़ी जॻहियुनि ते अहिड़ा बंदा जंहिंखे सकरात हुई ऐं मां पाण उते वियुमि, हालांकि पढ़ण वारो मां पाण ई आहियां, मां पाण उते वियुमि, उन्हनि जे मथां पढ़ियुमि। पोइ अक्सर बंदा पढ़ण खां बाद में हिकिड़े ॾींहं में इंतकाल करे विया, ॿिए ॾींहं में इंतकाल करे विया, लास्ट में 3 ॾींहं में इंतकाल करे विया। 2 सूरतूं लाज़मी पेश ईंदियूं। सकरात वारो या इंतिहाई मर्ज़ कंहिं बंदे खे ज़्यादा आहे, उनजे मथां सूरत यासीन पढ़ो त 2 कमनि मां हिकिड़ो कमु लाज़मी थींदो, या त उनखे शिफ़ा मिली वेंदी या उनजो महल सां रूह जेको आहे कब्ज़ थी वेंदो। इहा मुंहिंजी तहक़ीक़ात त आहे, पर मूंखां अलावा ॿियनि कंहिं मुफ़्तियुनि जी आलमनि जी बि इन ते वॾी तहक़ीक़ात आहे। चौथे नंबर ते क़ुर हकीम में रिज़्क़ जी बरकत रखियल आहे। चौथे नंबर में क़ुर हकीम में रिज़्क़ जी बरकत रखियल आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़दर साहबी आहे, मुफ़स्सिर क़ुर बि आहे, हदीस जो वॾो ज़ख़ीरो उन साहबी वटि बि आहे ऐं साहबा में इल्मु रखंदड़ साहबी आहे। अब्दुल्ला बिन मसूद जलील क़दर साहबिन जी लिस्ट में अचे थो। उन पंहिंजी औलाद खे नसीहत कई त जेकॾहिं फ़क़्रु फ़ाक़ो घर जे अंदरि ज़्यादा थो अची वञे, घर जे अंदरि रिज़्क़ जी क़िलत आहे, त पोइ पंहिंजी नियाणियुनि खे हुकुम ॾिनई त तव्हां छा कयो, तव्हां हाणे मग़रिब नमाज़ खां बाद में, मग़रिब नमाज़ खां बाद में सूरत वाक़िया रोज़ानो पढ़ो। मग़रिब नमाज़ खां बाद में या इशा नमाज़ खां बाद में सूरत वाक़िया रोज़ाना पढ़ो। हफ़्तो न पढ़ो, 2 हफ़्ता न पढ़ो, 2 ॾींहं न पढ़ो, 3 ॾींहं न पढ़ो, बल्कि रूटीन पंहिंजी बनायो। इन में छा थींदो? अल्लाह ताला 1 नंबर ते रिज़्क़ में बरकत ॾींदो, अल्लाह ताला बरकत ॾींदो। 2 नंबर ते अल्लाह ताला मालदार बनाईंदो। ऐं तव्हां ऐं असां अमल कीअं कंदा आहियूं? हाणे हिन टाइम फज़ीलत ॿुधीसीं, पैसे वारो बि थियणो आहे, रिज़्क़ में बरकत बि आणी आहे, पोइ छा चवंदासीं? अॼोको ॾींहुं पढ़ूं था, वधि में वधि बसि हिकु अॼोको ॾींहुं पढ़ंदासीं, एतिरी ज़्यादा रूटीन बि हफ़्तो पढ़ंदासीं, पोइ वरी उहो अमल सां निकिरी वेंदो, त पोइ असर बि न थींदो। क़ुर हकीम जे अंदरि तासुर रखियल आहे, असर रखियल आहे। उहो चाहे उहो तव्हां मुसलसिल अमल कंदा ईंदो, पोइ इनशा अल्लाह असर मिली वेंदो।